नाज़रीन, नौशेर फिरोज़ मां ख़बर ॾींदालू। नौशेर फिरोज़ जे वकीलनि मोहम्मद अली शाह, बुढ़ल शाह, दुकानदारनि ऐं शहरनि ते दहशतगर्दी कलम तहत केस दाख़िल थियण ऐं घरनि ते चढ़ाइण ख़िलाफ़ शहरनि पारां एहतजाजी रैली कढी वई। रैली शहर जो गश्त करण बाद प्रेस क्लब नौशेर फिरोज़ आॾो पहुती, जिते मुज़ाहिरो करण बाद धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़ इंसाफ़ फराहम करण लाइ नारा हणी रहिया हुआ। उन मौक़े ते शहरनि सैयद बाबर अली शाह, मुस्लिम लीग नून जे सूबाई अॻवान ज़ाहिद रिंद, वज़ीर अली शाह ऐं ॿियनि चयो त सीनियर वकील मौज अली शाह जे वकील पुटनि दुकानदारनि ऐं शहरनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करे दुकानदारनि खे गिरफ़्तार करे जेल मोकिलियो वियो आहे, जेको इंतिहाई मज़म्मत जोॻो अमल आहे। हिननि चयो त वकीलनि ऐं दुकानदारनि खे इंतकामी कार्रवाइयुनि जो निशानो बणायो पियो वञे, जंहिं करे शहरनि में ॻणतीअ जी लहर आहे। हिननि चयो त केस ख़त्म न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो, जॾहिं त सुभाणे खां रोज़ानो धरणो हयो वेंदो। हिननि इख़्तियारनि खां जांच करे पूरो केस ख़त्म करण जो मुतालबो कयो। रिपोर्ट अता हुसैन समो, अमल न्यूज़, नौशेर फिरोज़।